भलीकार नाज़रीन, असांजो प्रोग्राम हलंदड़ आहे। प्रोग्राम आहे तारीख़ सां मुलाक़ात। असांजो महिमान आहे अवामी तहरीक जो सीनियर अॻवाण ॻोल्ह क़ेड़ानी साहब। ऐं जेसीं पंहिंजी गुफ़्तगू हले पई, हाणे पाण ॻाल्हि ॿोल पिया कईसीं त ही इलेक्शन जंहिंमें भुट्टो साहिब सदिक कैंडिडेट अचे थो, हुन खां पोइ वरी वज़ीर आज़म थिए थो, अवामी तहरीक जो वजूद 1 यूनिट, जॾहिं त 1 यूनिट अयूब जे दौर खां शुरू थिए थो। ऐं बकुल तव्हां चए त इहो वाइदो कयो वियो त इलेक्शन खां पोइ 1 यूनिट ख़तमु कयो वेंदो, पर पोइ बि उहो 1 यूनिट ख़तमु नथो थिए ऐं पोइ मरहले वार हुनखे ख़तमु करण जी कोशिशि थी वञे। ऐं जॾहिं त जमहूरियत 2 अची थी वञे, पर उनजे बावजूदि 1 यूनिट क़ाइमु आई असली सूरत आहे। उनजे ख़िलाफ़ु जेका अवामी तहरीक जिदोजहद करे थी, उन वक़्तु जेके ॿिया मसइला बि थियनि था, उनमें 1 यूनिट बि आहे, उन खां पोइ ॿोली जो मसइलो बि आहे, उन खां पोइ ज़मीनुनि जे निलाम जो मामिलो बि आहे, उन ते बि सॼी उहा तहरीक हले थी। त इन तहरीक दौरान जेके मुख़्तलिफ़ ॿियूं पार्टियूं आहिनि, उनमें ज़ाहिरा हिकु त काबीदुर जूं पार्टियूं बि आहिनि, उन खां पोइ क़ौम परस्त हिकिड़ी वॾी धुर जंहिंमें साईं जेम्स जी जीअं सिंध महाज़ चऊं पाण या जीअं सिंध तहरीक चऊं, उहा बि वजूद रखे थी। त सवाइ अवामी तहरीक जे, अवामी तहरीक जो सॼो तव्हां हवालो ॾिनो, पर इन समूरनि मामलनि जेके इशूज़ हुआ, उन ते ॿियूं जेके धुरियूं आहिनि, उन्हनि जो छा किरदारु हो? मजमूई तरह सां बहितर हो, पर उन में काफ़ी उन्हनि जे ख़ुदि पार्टियुनि जे अंदरि बि मामला थींदा हुआ। उन मां कुझु फ़र्द निकिरंदा हुआ, उहे बीहंदा हुआ कमर बदिली। मूं अॻु में गुज़ारिश पे कई त मसरूर हसन सां जॾहिं हुनखे हाउस अरेस्ट कयो वियो त हुन चयो त इन जो तमामु ख़राबु नतीजा निकिरंदा। हुन चयो त उनखे पाण फेस कंदुसि। ऐं पोइ जॾहिं हुनजी ॿिए ॾींहं ते हुन सॼो मामिलो जेको आहे हू ठाहे वरितई, कैप्टन उस्मान अली ईसाणी, विदिन 10 डेज़ 10 ॾींहंनि जे अंदरि हुनखे हैदराबाद खां हितां बदिली कयूं ऐं पेशावर मोकिले छॾियोसि। ऐं हिनखे हैदराबाद जे रेलवे स्टेशन ते अवामी तहरीक जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी पनीर साहिबु हुनखे सी ऑफ करणु वियो हो। उन चयो त वञा पियो, मुंहिंजी ज़िम्मेवारी हुई उहा जेतिरी मूं निभाए सघियसि। मूंखे ख़बर न आहे त आउं पूरी निभाए सघियो कोन आहियां या सघियो आहियां, कैप्टन उस्मान अली साईं। पर असीं तव्हांजे इन जदोजहद में गॾु जे न आहियूं, जो छाकाणि त असांजी हिकिड़ी अलॻि जाब आहे। असां अव्हां सां गॾु कोन आहियूं, पर असां जूं दुआऊं, असांजूं सभु जेके आहिनि से सोचूं अव्हां सां गॾु हूंदियूं। ऐं पनीर साहिबु हुनखे हैदराबाद रेलवे स्टेशन ते सी ऑफ कयो हो, मूंखे यादि आहे। ऐं हू उनमें वॾे भाकर पाए हिक ॿिए सां मिलिया, पोइ उतां रवाना थिया। ऐं पोइ वरी उतां खां पोइ वरी हू सॼी पंहिंजी रिटायरमेंट ताईं, रिटायर जॾहिं थियो हो तॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जो हू सेक्रेटरी हो। एस्टेब्लिशमेंट जा सेक्रेटरी थींदा, ही वरी पर्सनल सेक्रेटरी जेके थींदा आहिनि। पोइ हुन में केतिरनि मसइलनि ते त भुट्टो साहिब जे यानी पोयनि जे दौर में उन सां गॾु हो, कमिश्नर रहियो हो। पोइ इहो सॼो थियो, तंहिं करे रुॻो उन में क़ौम परस्त ऐं जेके, पर आउं ई चवणु चाहियां थो त जेके मुहिब वतन माण्हू हुआ, जेके ब्यूरोक्रेसीअ सां उन्हनि जो तइल्लुक़ु हो, मिसाल के तौर ॿियो आउं साईं जमाल अबड़ी जो नालो थो वठां, सॼो वक़्तु जेको आहे सो सेक्रेटरी हो, उन खां अॻु में जज हो। त अहिड़े क़िस्म जा माण्हू बि जेके आहिनि, अब्दुल्ला जी मेमन कमिश्नर हो, पोइ वरी सेक्रेटरी हो, इहो फिनांस सेक्रेटरी हो, पर वतन दोस्त माण्हू हुआ। ईअं क़ौम परस्तनि धुरीन मां जेके आहिनि से माण्हू हुआ, जिन खे जेको आहे सो हिकिड़ी तरप हुई। ऐं उहे मैदान में हूंदा हुआ पंहिंजी पार्टीअ सां गॾु हूंदे बि, पर हिन मामले में जेको आहे सा फलाणी जेका धुर आहे जंहिं जदोजहद जो लॉन्च कयो आहे, उन सां साथ निभाइणो आहे। अच्छा, उन दौरान त हिकु त पाण ॻाल्हि कईसीं साईं जेम्स जी हिकिड़ी धुर हुई, ऐं उन खां सवाइ सिंध वारी कमेटी, यानी जंहिंजो वजूद ईअं पाण चऊं त अवामी तहरीक खां बि अॻु जो हो, ऐं शायदि पीपुल्स पार्टी खां बि अॻु जो हो। त उनजो किरदारु ख़ासि करे हिकिड़ो जंहिं नाले सां उनजी जमायत हुई, सिंध वारी कमेटी, ऐं ठाही हारियुनि जे हक़नि लाइ वई हुई न, त जेको हीअ ज़मीनूं नीलाम करे जेका हिकिड़ी तहरीक थिए थी, या इहो जेको इशू आहे, उनमें सिंध वारी कमेटी जो किरदारु छा रहियो? सिंध वारी कमेटी जो सुठो किरदारु रहियो आहे, मुस्बत किरदारु रहियो आहे। ऐं साईं हैदरबग जो त हिसाब बीमार हो पोयनि ॾींहंनि में।
माना हू 70 जे 21 मार्च ते हू उनजो इंतकाल थिए थो, पर उन खां अॻु में बि हुनजो हिकिड़ो तमामु मनबसबत रोल रहियो आहे ऐं वॾी हिमत सां रहियो आहे। हू ई हुन में लियाकत हुई जो हुन पंहिंजी पार्टी तनज़ीम हलाई पे, हुनखे आख़िर वक़्त ताईं बि कम्यूनिस्ट पार्टी जो मेंबर बि कोन हुनखे बनायूं, छो त हेॾो वॾो कमु कंदड़ माण्हू, पर ऐं ॿियो तबक़ाती मोर्चे ते हुजे ऐं हारियुनि जी जमायत जो अॻुवाण हुजे, हुनखे हुन पार्टी जे कंहिं सूबाई सीट ते बि हुनखे मेंबर करे कोन कयो। उते सॼो राज हो उन्हनि जो नाज़शीन जो ऐं जा एज़ाज़ नज़ीर टाइप इन क़िस्म जे माण्हू जो हो, हिनखे मेंबर बि कोन कयो। न इन में जेकॾहिं हुनजा जेके फॉलोअर आहिनि ख़ासि करे कम्यूनिस्ट पार्टी जा जिन जा तव्हां नाला खणो था, त जेकॾहिं उहे तव्हां इन शइ जो क्लेम कनि त न हू मेंबर हो ऐं हुनखे मेंबर कयो वियो, त तव्हां वटि कहिड़ा सबूत आहिनि? उनजो पलीहो साहिबु गवाह आहे, मोटो सबूत इहो आहे त पलीहो साहिबु चयो त हिनखे आख़िर वक़्त ताईं हिनखे हुनजे कंहिं सेंट्रल कमेटी जो मेंबर कोन बणे, पोइ जाम साॻी मेंबर थियो, पोइ सेक्रेटरी बि हुयो, पर उन दौर ताईं 70 ताईं मरोम हैदर भट जतोई हुनजो हिकिड़ो सिंपथाइज़र चइजे, अच्छा, पर हुनजो बाक़ाइदे मेंबर न हो। अच्छा, मेंबर हू पाण न हो या हुनखे न कयो वियो? हुनखे कयो ई कोन वियो, छो त ही हिन में क़ौम परस्ती जा कुझु जरासीम हुआ, हीउ वणंदो हो न। अच्छा, ऐं मुस्तफ़ा जी मां ओरिया वॾो शाइर बि हो, कहर जो शाइर बि हो, ऐं एॾो प्यारो पंहिंजी तबियत में हिकिड़ो प्यारो इंसानु हो। बेसिकली जेको आहे सो हिकिड़े विचोले क्लास मां निकितल माण्हू हो, ब्यूरोक्रेसी मां आयो हो, पर उनजे बावजूदि बि हिकिड़ो जीअं हिकिड़ो जेको माण्हू पंहिंजी सही नमूने सां पंहिंजी उमिरि जी पंहिंजी ड्यूटी सही नमूने सां निभाए, इन 1949 खां वठी हिन ज़िंदारी कमेटी सां आहे ऐं 71 ताईं जेसि ताईं ज़िंदा आहे तेसि ताईं हिन पार्टी सां रहियो आहे। जेल भोॻिया अथई ऐं जेल बि जेको आहे तबक़ाती जदोजहद हारियुनि जे हक़नि जे लाइ जदोजहद हुन में बि कया आहिनि, ऐं ॿिया जेके क़ौमी मसइलनि ते जेके मामलात थिया त हुन करे बि उहे जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ असांजा ॿार जेके आहिनि से हुन सां सहमत न हूंदा, इन जे करे हिनखे के वॾे उहिदे ते आणिजे या हिनखे पंहिंजी पार्टी में बाक़ाइदगी सां शामिलु कजे, उहे हुननि कोन कयो हो। हमदर्दी जी हुन सां हुई, कम्यूनिस्ट पार्टी सां हुन सां गॾु हो न, माना नैप में बि हो, ऐं हीअ हारी कमेटी जेका आहे नैप जो हिसो हुई, सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन नैप जो हिसो हुई, तंहिंजे करे हू उन सां शामिलु हुजण जे नाते सां त हुन सां हो इख़्तिलाफ़ात हू रखंदो हो। ऐं हीअ आख़िरी टाइम में मरोम हैदर भट जतोई जो जेको सेक्रेटरी हो उहो हो ग़ुलाम हुसैन सूमरो, जेको पोइ हुनजे फौत थियण खां पोइ वरी उहो सदर थियो। उन्हनि जी जेका आहे सा जेका आख़िरी मीटिंग थी आहे सकरंड में, उन में डॉक्टर गफ़ार काज़ी बि उन्हनि जे मीटिंग में शामिलु आहे, मरकज़ी कमेटी में रईस बरोई आहे, यूसुफ बरोई आहे, गोराम मीरजत आहे, ॿिया खोड़ सारा जेके सिंध जा माण्हू उन वक़्तु हारी तहरीक सां तइल्लुक़ रखंदड़ माण्हू ऐं तमामु सीनियर ग़ुलाम अहमद लगारी, ग़ुलाम हैदर लगारी, इहे सभु सिंधारी कमेटी में उन में डॉक्टर साहब वारनि गौर कयो। उन चयो त बाबा ही जेसि ताईं क़ौमी मसइले ते जेका डॉक्टर गफ़ार काज़ी गफ़ार जेको इख़्तिलाफ़ कयो हो, पोइ उन मां माठ मिठी में ख़ामोशी सां निकितो। पोइ ॿिए ॾींहं ते जेका अख़बार में ख़बर छपी त सिंध हारी कमेटी जे अंदरि इख़्तिलाफ़ थी पिया आहिनि ऐं उन में क़ौमी मसइले ते कुझु माण्हुनि जेको आहे सो शदीद इख़्तिलाफ़ करे उन खां अलॻि थियण जे लाइ उहो सांभा पिया कनि। पोइ पलीअ साहिब शहीद फादर राव खे चयो त इहे जेके बि दोस्त आहिनि उन्हनि सां राब्तो करियूं। पोइ किन सां पलीअ साहिब पाण ज़ाती तरह सां कयो, किन सां त ख़ुदि शहीद फादर हुनखे पकिड़े वठी आयो, चई त हिनखे त पकिड़े अची माण्हू ॿुधो आहे त ॾाढो भलो माण्हू आहे त हुनखे पकिड़े वठी अचे। पोइ हुन सां पहिरीं मीटिंग पलीअ साहिब जे घर थी हुई डिटेल ते, उहो 80 बी लतीफ़ वाह ते। पोइ हुन इलाही ॻाल्हियूं कयूं, वॾी डिघी कचहरी थी। हिकिड़ो तमामु ज़बरदस्त शाइर बि हो जंहिंजे तव्हां हिकिड़ो नज़म ॿुधायो, ऐं उन खां सवाइ हुनजो हिकिड़ो तमामु मशहूरु हिकिड़ो गीत आहे, क़ौमी गीत आहे जामे मोहब्बत जी पीएस। इहे ई त ॻाल्हियूं हुयूं जेके हुननि दोस्तनि खे वणियूं कोन थिए। हुननि असांजा जेके मोतबर हुआ न उन्हनि खे उहे ॻाल्हियूं वणियूं कोन थिए। ऐं हू जेको मौलाना अब्दुल ख़ान बादशाहनी सोभ हिन मां नैब मां इन करे टुटो हो न त हुननि खे जेको आहे सो हू क़ौमपरस्त माण्हू हो। ऐं हूअं बि क़ौमपरस्त तहरीक जो वॾो जेको उभार आहे उहो बंगाल में रहियो आहे।
उनजे बुनियाद ते पोइ हुननि जेके आहिनि से पंहिंजा मुतालबा अॻिते कंदा पर फ़ौज में हुजण जे बावजूदि बि उन्हनि जा जेके आहिनि से पाकिस्तान खां हो अलॻि थियणु न थिए उन्हनि चाहियो आख़िर वक़्त ताईं बि हो पाकिस्तान खां जुदा थियण लाइ तयारु कोन हुआ हिन जी मजबूरी हुई जो हुननि खे बंगाल खे जल्द पाकिस्तान जी हिन फ़ौज जेको आहे सो पाण खां जुदा करे छॾियो आहे सही अच्छा हुन जा तारीख़ी हिकिड़ा रिकॉर्ड आहिनि बिल्कुलु बिल्कुलु हाणे अचूं था पाण हिन भुटे जो जेको सॼो हिकिड़ो दौरु रहियो आहे भुटे साहिब जो इलेक्शन खां पोइ वज़ीर आज़म थियण ताईं इन सॼे दौर खे तव्हां कीअं था ॾिसो सियासी हवाले सां केतिरियूं आज़ादियूं हुयूं ऐं उनखां पोइ प्रेस जी केतिरी आज़ादी हुई ऐं माण्हू कीअं वाक़ई जेका जमहूरियत थींदी आहे उन जमहूरियत जो जीअं असांखे त इहो हूंदो आहे त पुराणे दौर में जेका जमहूरियत हुई भुटे साहिब जी जेका जमहूरियत हुई उन में काफ़ी मामला हुआ जंहिं ते जेको आहे माण्हू खे वाक़ई हिकिड़ो जमहूरियत जो फल मिलियो छा वाक़ई ईअं हुई या इहे ॻाल्हियूं हुयूं आउं सम्झां थो त ईअं कोन हो अच्छा उनजो सबबु हीअ आहे त जॾहिं 73 जो आइन त लिखियो पियो वियो ऐं क़ौमी असेंबली में उनजो शिकवा आहे उन ते बहस पियो थियो त हिकिड़ी तारीख़ी तक़रीर आहे मीर अली बख्श खान टालपुर उन वक़्तु पीपल्स पार्टी में हो ऐं पीपल्स पार्टी जे पार्लियामानी पार्टी जो सेक्रेटरी हो हुन जेका 1973 जे आइन ते जेका तक़रीर कई आहे उहा तारीख़ जो हिकिड़ो रिकॉर्ड आहे उन में हुन चयो आहे त हीउ जेको असां मज़लूम क़ौमुनि खे जेको ज़हर मिठो ज़हर पियारे असांखे जेको आहे सो मारियो पियो वञे ऐं उन सां मुतफ़िक़ न आहियां ऐं उहा तारीख़ी तक़रीर जेका आहे सा रिकॉर्ड ते हुई आहे असेंबली जे फ्लोर ते बि आहे ऐं इहा आवाम पंहिंजे असांजी जेको पार्टी जो जेको पहिरियों आर्गन हो उन में बि असां उहा छापी हुई जीअं जो हुन तहरीक रिसालो हुन तहरीक रिसाले में छपियो हो तंहिं करे पली असांजे मीर अली बख्श खान टालपुर जा इख़्तिलाफ़ उन वक़्त खां वठी थिया पोइ मीर अली बख्श खान माठ करे अची वेठो ऐं 74 ताईं नतीजो इहो निकितो जो पाकिस्तान जेको ही मग़रबी पाकिस्तान जेको कंहिं ज़माने में पोइ पाकिस्तान हो उन जे अंदरि बि ॿ सूबा जेके आहिनि से भुटे सां बग़ावत करे वेठा अली खान जी पार्टी या मुफ़्ती महमूद जी जमियत उलमा इस्लाम पार्टी इहे भुटे साहिब सां इख़्तिलाफ़ कयूं पोइ उन जा तमामु घणा वॾा अॻवान जेके हुआ सभु जेल में बंदि कया विया उन्हनि खे सभिनी खे वाड़े हिते हैदराबाद सेंट्रल जेल में आंदो वियो हो ऐं हैदराबाद जो साज़िश केस जेको आहे सो मशहूरु केस जो हो जेको पोइ उन में सरकारी तौर ते उन्हनि खे वकील करे ॾिना विया हुआ उन में पाकिस्तान जो सभ खां चोटीअ में हफ़ीज़ पीरज़ादे खां बि बहितर जेको वकील हो पाकिस्तान जो उहो हो महमूद अली कुसूरी अच्छा जेको उनजो पोइ पुटु जेको उहो वकील आहे ऐं उहो ख़ुर्शीद मोहम्मद कुसूरी जेको परवेज़ मुशर्रफ जे दौर में वज़ीर ख़ारजा हो पाकिस्तान जो महमूद अली कुसूरी ऐं इन लेवल जा वॾा वॾा वकील शेख अज़ीज़ कराची में प्रैक्टिस हूंदी हुई बैरिस्टर हो उहो वकील हो ॿिया बि तमामु घणा सीनियर वकील सरकार करे ॾिना विया हुआ हिननि खे हिन जे बचाव जे लाइ हिननि खे डिफेंस करण जे लाइ कंहिंखे जेके कैदी थी आया हुआ ख़ान वली खान नवाब अकबर ख़ैर बख्श खान मरी सरदार अताउल्ला मेंगल मीर गौस बख्श बिज़न जो ॿिया बि हुनजे जेके पार्टी जा माण्हू जेके वॾा हुआ सीनियर अॻवान सभु जेके हिते जेल में बंदि हुआ उन में बलूच बि हुआ सिंध ऐं पश्तून बि हुआ कुझु सिंधी बि हुआ पोइ उन्हनि खे जेको आहे सो हुननि वकील करे ॾिना ऐं पलीजे साहिब खे पार्टी असांजी सिंधी अवामी तहरीक हिदायत कई छाकाणि त 1974 जे अक्टूबर में पलीजो साहिबु वकालत बाक़ाइदे हुनखे छॾे चुको हो अच्छा उहो वरी पार्टी जे फ़ैसिले मुताबिक़ त पार्टी फ़ैसिलो कयो त या त हीअ ख़िदमत कजे या त वरी पंहिंजी गुज़र सफ़र रोज़गार जो कजे उन में पोइ शहीद मोहम्मद फाज़ल राव चयो त आऊं पार्टी जो सॼो माली जेको मसइलो आहे उनखे आऊं पंहिंजे सिर ते खणां थो जे पलीजो साहिबु वकालत छॾे ॾिए ऐं हीअ सिर्फ़ु हिन कम जे लाइ पंहिंजो टाइम ॾिए छो त हिन कम खे हिन में जेके शुरूआती जेके असां जदोजहदूं कयूं उन मां असांखे लाभ त मिलियो आहे जंहिंमें असांजी तहरीक जेका 70 माण्हुनि ते या 72 माण्हुनि ते असां शुरूआति कई आहे पोइ त 100 जी तइदाद में माण्हू हुआ ऐं 100 जा तइदाद में माण्हू असांजे सॾ ते असांजी पार्टीअ खे अवामी ते सिंधी अवामी तहरीक जे पारां खे लबैक चई जेलनि ते हलिया वेंदा हुआ उन्हनि माण्हुनि जी जेका आहे सा असांखे हिकिड़ी ॼण त हिकिड़ी हिन सिंधी अवामी तहरीक खे मंचता मिली
ऐं असांखे इन हद ताईं जो असीं 1977 में जॾहिं पहुचूं था त उन वक़्तु असां इलेक्शन में विढ़ण जे लाइ पंहिंजो पाण खे तयारु पिया करियूं। पली साहिब खे पार्टी तरफ़ां हुकुम थियो त वकालत छॾे, पली साहिब खे हुकुम मिलियो त वकालत उन जी छॾियल हुई, पर 74 जो जेको हैदराबाद साज़िश केस थियो त उन में पलीअ साहिब खे पार्टी हिदायत कई त तूं मीर अली बख्श खान टालपुर जो वकील थी। पोइ पलीअ साहिब वियो मीर अली बख्श खान जे नाले ते उन फार्म भरायो, मीर अली बख्श वकालतनामो दाख़िल टालपुर वो गिरफ़्तार थी वियो। पार्टी जो वरी पीपल्स पार्टी हुन पीपल्स पार्टी जे इन तकरीर करण खां पोइ हुन पीपल्स पार्टी छॾे ॾिनी। सही। पोइ माटको वेठो हो। अच्छा, उन ॾोह में वरी उनखे ॾोह में गिरफ़्तार कयो। सही। पोइ हू जेल में रहियो। अच्छा, हैदराबाद क़त्ल केस हिनखे चयो थो वञे, हैदराबाद साज़िश केस हिनखे चयो थो वञे। हा। छा पस मंज़र? उनजो पस मंज़र हीअ आहे त जेके वाइदा मार्शल लॉ गवर्नमेंट यहिया ख़ान जे दौर में कया विया हुआ पाकिस्तान जे अवाम सां, उन में पहिरियों वाइदो इहो हो त ईदर जेका बि सिविलियन गवर्नमेंट हूंदी उन जे अख़्तियार में ॾियूं था त हू 1 यूनिट खे रखे या उनखे ख़तमु करे छॾे। ऐं भुट्टे वाइदो कयो त असीं 1 यूनिट खे ख़तमु कंदासीं, जेको हुननि आइन में जेके हुननि पंहिंजूं शिकूं शामिलु कयूं त उनखे जेको आहे सो आस्ते आस्ते उनखे जेको आहे उनखे ख़तमु कंदासीं। कोटा सिस्टम इन करे छा जारी कयो वियो त हेतिरियूं को सीटूं पनाहगीरनि जे लाइ, हेतिरियूं सीटूं शहरनि जे लाइ, हेतिरियूं सीटूं ॿारनि जे लाइ। पोइ उनखे जेको आहे सो उन ते जेका वेड़ पई हली त उन में जेका क़ौम परस्ती जो लाड़ो वधे थो, वधियो पिए। सिंध में बि बलूचिस्तान में बि उन में बि ऐं केतिरनि मामलनि में जेके बजट जे हवाले सां ॻाल्हियूं पिए थियूं उन्हनि ते जेका आहे वॾा तकरार ऐं टकराव हुआ। जेके बलोचनि जी जेका गवर्नमेंट हुई जंहिंमें उते जमियत उलमा उन सां भाईवार हुई, होॾां नैब जी हुकूमत हुई सूबे सरहद में, उनखे उन जा जेके मसइला हुआ, उन जा जेके फंड्स हुआ या तरक़ियाती जेके मामला हुआ उहे पंजाब क़बूल न थे कया। हाणे सिधी तरह सां ईअं चइजे त क़बूल न थे कया, जंहिंजे बुनियाद ते हुननि चयो त बाबा पोइ हिन खां पोइ त इहे हिन हुकूमत में हुजण ई न खपे। पोइ उते बग़ावतूं थियूं। उहे बग़ावतूं जेके आहिनि जिन सभिनी जे गॾियल बग़ावतुनि जो नतीजो इहो आहे जो नेठि पोइ जेको आहे सो इहा क़बूलियत में आई त 1 यूनिट खे मुकमल ख़तमु था करियूं। पर सिंध में वरी बि न, सिंध में वरी बि इहा कोटा सिस्टम जेका 1958 ताईं कोटा सिस्टम 88 ताईं कोटा सिस्टम पहिरीं निभाली। सभु खणी मेड़े खणी हाणे हैदराबाद से जेल में करे हुनजो नालो रखियो। अच्छा, उनजो हैदराबाद साज़िश केस हो, पर उन में इत्तेफ़ाक़ सां ऐं मज़ेदार ॻाल्हि हीअ आहे त उनजो मुख्य जवाबदार ख़ान वली ख़ान कोन हो, उनजो मुख्य जवाबदार मीर अली बख्श खान टालपुर हो। छो त बलोचनि बग़ावत कई त असांखे क़ौमी शनाख़्त कोन थी मिले ऐं असीं पंहिंजो पाण खे या त अवां असांखे ॾियो न त असीं पंहिंजो पाण खे अलॻि कयूं था तव्हां खां। ऐं पोइ उते जेका आहे सा फ़ौज सां हुननि जा टकराव थिया ऐं उते हुननि गोरिला वारफेयर शुरू कई। जो त कोहलू ऐं इन्हनि इलाइक़नि में जेका मशहूरु लड़ाई जेका थिए थी उहा गोरिला वारफेयर टाइप जी लड़ाई थिए थी। मीर अली बख्श खान टालपुर थे इहो एलिगेशन लॻायूं त हीअ बि बलोचनि सां मिलियल आहे, हुतां खां बलोच खणी नौजवान उन्हनि खे हीअ सिंध जी बॉर्डर क्रॉस कराए ऐं हिंदुस्तान में उनजी तरबियत कराए पोइ वरी उन्हनि खे जेको आहे सो हुन मैदान जंग में छॾे थो ऐं उन में असरे सां गॾोगॾु हुनखे जेको खाधे पीते जो राशन बि उन्हनि फ़ौजियुनि खे उहो मीर अली बख्श खान हुते पहुचाए थो जबल में। इन करे मुख्य जवाबदार मीर अली बख्श खान टालपुर हो, जेको न नेशनल पार्टी जो माण्हू हो न जमियत उलमा इस्लाम जो हो, उहो अवामी तहरीक जो माण्हू कोन हो, ख़ामोश हो, पाण सां मीटिंगुनि में हूंदो पर हूअं बिल्कुलु जेको आहे उहो उनजी का बि उहो उनखे चयो वियो हो त तूं एसि तरस। पोइ गिरफ़्तार थियण खां पोइ पलीअ साहिब जा केस हलाया। पोइ महमूद अली कसूरी चवण आउं उन केसनि में पलीअ साहिब सां अक्सर फाइल खणी अंदरि जेल में वकील तव्हां ॿुधाया त उनखे सरकार जो हिकिड़ा सरकार जो हो उहे हिते उनखे होटल मोटल में रहाइश वग़ैरह सॼी उहो सरकारी ख़र्च थियो आहे। पलीअ साहिब प्राइवेट वकील हिकिड़ो ई हो रसूल बख्श पलीअ साहिब। पोइ जॾहिं उते वियो त हे सभु शक करणु लॻा। सरकारी वकील ॾिना
पलीज साहब खां सवाइ ॿिया के हिन जा वकील थियण लाइ तयारु न हुआ छा? न हुआ, पर हुन डिमांड कई त हे पैसो हिन वधीक फ़ी वठनि था, तंहिं करे असांखे हे वकील बि ॾिना वञनि। कुझु हुननि जी बि जेका आहे असां रज़ामंदी हुई, जेके जेल जे अंदरि हुआ। इहो मीर अली बख़्श ख़ान पंहिंजो वकालनामो हुन ते सही करे ॾिनो ऐं पलीज साहब वकील थी वियो। पोइ महमूद अली कुसूरी हिकिड़े हिन क्रास जे दौरान महमूद अली कुसूरी पंहिंजी तकरीर पे कई। अंदरि जज वेठो, सभु केस हलंदा हुआ हैदराबाद सेंट्रल जेल में, उते ट्रिब्यूनल हो। उन ट्रिब्यूनल में महमूद अली कुसूरी तकरीर कई पे त हे जेके असांजा बलोच ऐं पश्तून जेके आहिनि से मुहिब वतन पाकिस्तानी ईअं आहिनि जीअं मुल्क जा ॿिया माण्हू जेके आहिनि से मुहिब वतन पाकिस्तानी। उन ते सरदार अताउल्लाह मेंगल उथी बीठो, रड़ कई, कैदी हो अंदरि त ख़ैर जेल में हुन खां तकड़ियूं त कोन पयल हुयूं, पर वेठा हुआ बेंचुनि ते। हुन उथी बीठो, मिस्टर कुसूरी शट अप, फर्स्ट वी आर बलोच, देन वी आर मुस्लिम्स, देन वी आर पाकिस्तानी। तंहिं करे तूं असांखे मुहिब वतन पाकिस्तानी करे पोइ असांखे क़तल करे छॾींदा, असीं मुहिब वतन पाकिस्तानी थी मरणु नथा चाहियूं। पोइ कुसूरी जो माठ करे वेही रहियो, उतां खां स्टार्ट कयो पलीअ साहिबु। इहा ॻाल्हि ख़ान वली ख़ान खे कोन वणी। ॿिए ॾींहं ते वरी ॿिए ॾींहं ते ख़ुशियूं आई त केस सॼियूं रोज़ पिया हलियूं न, त ॿिए ॾींहं ते बि ख़ाली वली ख़ान वक़फ़ो थियो। जज वरी पंहिंजे चेंबर में हलियो, वक़फ़ो थियो, वेठा हुआ त तर्ज़ में उन में नफ़रत गॾियल हुई। तर्ज़ में मिस्टर पालीजो, यू आर द एम्पायर। पलीज साहब उनजे लफ़्ज़ खे उन महिल जेको आहे सो ॼातो ऐं उन चयो त ऑफकोर्स आई एम एम्पायर, बट वेन फील्ड मार्शल अयूब खान वॉज द प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान एट दैट टाइम यू वर आल्सो द एम्पायर। उते वली ख़ान ख़ामोश थी वियो ऐं माफ़ी वरितई पलीज साहब खां पर्सनली। चई त आउं तव्हां सां मूं बदकलामी कई आहे, हुनजी माफ़ी थो वठां, पंहिंजा लफ़्ज़ वापसि थो वठां। चई त आउं बुटे साहब जेको अज़ाब में तव्हां आहियो उहो अज़ाब आउं पाण सां गॾु भोॻियां पियो। तव्हां ईअं मता सम्झो त आउं जेको आहे सो बुटे जो जासूस थी तव्हांजे हिन में आयो आहियां ऐं तव्हांजे हिन महफ़िल में वेठो आहियां। इहो पलीज साहब चयो पियो। पलीज साहब त पोइ बाक़ाइदे पोइ चयो त हाणे तोखे छूट आहे, जेकी करिणो आहे तूं कर, बसि तूं ई असांजो वकील आहीं। पोइ हिकिड़े मेजर जनरल हो या ब्रिगेडियर हो, उन खां जरह कई पलीज साहब। उहा 2.5 ॾींहं जरह हली, उहो बेहोश थी वियो दरी घटि। पछाड़ी में जेको आहे सो हुन अञा नतीजो थिए ई थिए, तंहिंखां अॻु में वरी ज़्याल हक़ थी वियो। ऐं ज़्याल ते पाण अचूं था सॼी जेका सूरत हालत रही आहे, असीं अञा सम्झणु चाहियूं था, असांजा नाज़रीन बि इहा शइ सम्झणु चाहिनि था त जमहूरियत जा असीं सभु हामी आहियूं ऐं उनखां पोइ माण्हू वॾियूं जिदोजहदूं करे हिकिड़ो इहो निज़ाम हासिलु कंदा आहिनि। जमहूरियत हुजणु खपे ऐं जमहूरियत में ईअं बि सम्झिबो आहे त हीअ अवाम जी हुकूमत आहे या अवाम लाइ आहे। भुटे जी जमहूरियत, भुटे साहब जी जमहूरियत, ऐं उनखे वरी उन सुवाल खे रिपीट कंदुसि त उन अवाम खे छा ॾिनो? 1974-75 जे वेझो असांजो साईं हफ़ीज़ पीज़ा कुरैशी साहिबु जेको सिंधी अवामी तहरीक जो सदर हो, उहो पंहिंजनि हुन सबबु इहे ॿुधाया त मुंहिंजो पंहिंजूं ज़ाती मसरूफ़ियतूं वकालत में बि हुन पेशे सां ऐं घणो टाइम नथो ॾेई सघां। ॿियो हुनजो घणो तहलीक जेको आहे सो साईं जेम्स सां उहो वेझिड़ाई हुई, दोस्त हुआ। मुर्शिद को साईं जेम्स कोन हुउसि, पर असांजो उन दौरान में जेको आहे सो ॾे सुवाल वठि जवाब वारा जेके क़ौम परस्ती वारा जेके लाड़ा हुआ, जिन ते जेको आहे सो बहस ते हलिया, जंहिं ते मज़मून बि पलीज साहब मुख़्तलिफ़ वक़्तनि ते लिखंदो हो। क़ौमी जदोजहद में वॾेर को जेको आहे सो रवैयो या इन क़िस्म जूं, त उन ते जेका आहिनि से हो वरी हुननि वटि 2 रिसाला हूंदा हुआ, हिकिड़ो अॻिते क़दम, ॿियो पैगाम रिसालो हूंदो हो, जंहिंमें वरी हो असां सां वरी मुनाज़िरो में रहंदा हुआ। पोइ इहे जेके तलख़ियूं पैदा थियूं त असां उन्हनि ते इल्ज़ाम लॻायो त हे जेके आहिनि से हीअ जेका क़ौम परस्ती आहे उहा वॾेर की क़ौम परस्ती आहे, अवामी क़ौम परस्ती हीअ आहे जंहिंमें असीं जेको आहे जंहिंजा असीं दाई आहियूं। त इल्ज़ाम लॻाए हक़ीक़त हुई, हक़ीक़त उहो हुयो न, पर हुन जे तरफ़ां त इहो हो न जो इन हद ताईं हो जज़्बाती थी विया जो मूंखे यादि आहे त इन जो जज़्बाती नौजवान हो अली हैदर शाह लारकाने वारो, उन खां उन फ़ोन कराई
पोइ उनजे ई छोकिरनि खणी जेम्स जो हुन में खणी हुन में राय न हुजे पर जेके हुनजा जज़्बाती नौजवान हुआ उनखां हुनखे बया फ़ोन करायूं जंहिंमें पलीअ साहिब खे कचूं हुन गारियूं ॾिनियूं ऐं उन ॾींहुं उन टाइम ते पलीअ साहिब सां गॾु आउं वेठो हुउसि ऐं शेर खान लुंड वेठो ऐं हुन वेठे ॻाल्हायो पलीअ साहिब तमामु थधाईअ सां हुनखे जवाबु ॾींदो वियो पर हू ॻाल्हियूं पर आवाज़ु पलीअ साहिब थोरो हुनजो लाउड करे छॾियो जेको असां बि ॿुधो पिए पोइ पलीअ साहिब जे कन तां रिसीवर लाहे शेर खान लुंड पंहिंजे कन ते रखी चयो त सैयद जा बचड़ा जे रसूल बख़्श पलीअ जे घर खे तूं बम सां उॾाईंदे त यादि रखी छॾ त 15 ॾींहंनि जे ताईं सन जे शहर मां बि बारूद जी बू कोन वेंदी तव्हां ईअं करे सघो था त असीं बि कुझु करे सघूं था तंहिं करे बकवास बंदि कर पोइ हुन बि फ़ोन बंदि करे छॾी हिन बि फ़ोन बंदि करे छॾी इन हद ताईं जेको आहे सो हे जज़्बाती थिया हुआ ऐं हिन असांखे छो त हिन जी सियासत खे जॾहिं ही सिंधी अवामी तहरीक मैदान अमल में आई आहे त हुन क़ौमी ऐं तबक़ाती नारे खे जेको आहे सो गॾु मिलाए पाण सां खणे थी त उन में हुननि जे लाइ जेको मसइलो आहे त उन जी गुंजाइश कोन थी बचे ऐं वरी साॻे हुन सुवाल खे रिपीट थो करियां ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो इक़्तिदार उनजी जमहूरियत उन मां अवाम खे कहिड़ो लाभ मिलियो अवाम खे इहो लाभ मिलियो जो भुट्टो साहिबु ॻाल्हि कंदो वॾेरनि जे ख़िलाफ़ु ऐं कमु सभु कंदो वॾेरनि जा ऐं ॿियो लाभ ई मिलियो त सिंध में जेके बि भुट्टे जे मुखालिफ़ जेका सियासत कंदी उन जा समूरा माण्हू कंहिं न कंहिं लेवल ते उहे सभु जेके आहिनि से जेल में हूंदा हुआ उहे बि डिफेंस ऑफ पाकिस्तान रूल DPR जंहिं ते मुंशी इब्राहिम शेर लिखियो वॾो डिघो डिजन DPR खां साथी ॾेढ ॾुखनि जो ॾींहं ते मुंशी इब्राहिम बि जेल में हो हीअ सर्वे सजावली बि जेल में हो 3 महीना जी हूंदी हुई डिटेंशन शाइर हुआ तमामु घणा सुठा शाइर हूंदा हुआ पोइ इहे जेल में इहे इन करे जो हे बि चरिया हूंदा न तकिड़ा हिन माण्हू क़ौम परस्तनि सां गॾिजी माण्हू हुनखे त ॿाहिरि जेके तकरीबूं करणियूं आहिनि वाह वाह बि करणी आहे न ॿुधणी आहे न हाणे वाह वाह त ॿुधण वारा करण वारा जेके आहिनि उन्हनि खां उहो जुदा कीअं थींदा पोइ हो बि जेके आहिनि पंहिंजूं शाइरियूं कंदा हुआ उन शाइरी जे करे पोइ हो बि गिरफ़्तार थी वेंदा हुआ मुंशी इब्राहिम बि अक्सर जेलनि में हूंदो जी प्रेस उर्दू प्रेस त असां सां गॾु हुई कोन उर्दू प्रेस टोटल जेका आहे सा माटकी वेठी हूंदी हुई जंहिंखे पाण गैर जानबदार बि नथा चऊं हुनजो हिकिड़ो ॿिटो रोल आहे उहो उर्दू प्रेस हुई पनाहगीर प्रेस हुई बाक़ी सिंधी प्रेस हुई उन में बहिराण जेका आहे सा पीर पागारी जी अख़बार हुई ॿियूं अख़बारूं जेके हुयूं से हिलाल पाकिस्तान जेका उन वक़्तु औज में हुई भुट्टे साहिब जे दौर में जंहिंजे सिराज मेमन हूंदो हो हुनजो एडिटर उहा बि कॾहिं कॾहिं का चङेरा ॿियो हिते आफ़्ताब अख़बार हैदराबाद में छपी हुई उन में जेके आहिनि से कुझु पंहिंजा मज़मून ईंदा हुआ छपबा हुआ वरना त जेके आहिनि ॿियो इबरत अख़बार जेका काज़ी से पीपुल्स पार्टी सां गॾु हुआ उन जी जेके बि अख़बारूं हुयूं इबरत या ॿी जेका सिंध या नवाज़ सिंध न्यूज़ इहे सभु जेके आहिनि से अख़बारूं घणियूं भुट्टे खे फेवर कंदियूं ऐं ख़ुशामंदी दुनिया में जा माण्हू हुआ उन जे करे कुले फाटल कंजरो मथो उघाड़ो मुंहिंजो कुॼाड़ो भेनर हुन बंबोर में पंहिंजो को बि धणी साईं हो ई कोन सहाफ़त आज़ादु हुई सहाफ़त का घणी आज़ादु कोन हुई पर सहाफ़त ते बि जेके आहिनि से पाबंदियूं हूंदियूं हुयूं पर एतिरियूं कोन हूंदियूं हुयूं का त सहाफ़ी हूंदा हुआ जेके हुकुमरान धुर सां गॾु हुआ भुट्टे साहिब सां गॾु हुआ उनजे लाइ त मज़ा ई मज़ा हुआ बाक़ी जेके ॿिया हूंदा हुआ उनजो एॾो को आवाज़ु को ताक़तवर हूंदो ई कोन हो ऐं ॿियो त भुट्टे साहिब जे दौर में उहा आज़ादी हुई कोन जो माण्हू पाण वञी पंहिंजी ॻाल्हि करे तहरीर मिड़ी कंहिं न कंहिं तरह सां अची वेंदी हुई बाक़ी तकरीरूं करणु वञी उते जेको आहे सो माना ॻाल्हाइणु माना भुट्टे साहिब जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु न गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु सो त उहो ॼण त असां ते क़ैद लॻल हो कदकण हुई असीं किथे ॻाल्हाए कोन सघंदासीं लिखी छिपी मीटिंगूं कंदासीं ऐं हारी तहरीक जूं गॾिजाणियूं जेका आउं तव्हांखे हिकिड़ो जुमिलो चवां हारी तहरीक जूं गॾिजाणियूं असीं हारी तहरीक जे नाले सां कोन करे सघंदासीं असीं उहा अदबी संगत जे नाले सां पोइ माण्हू असांजे मशवरो रखियो त हे अदबी आहिनि हालांकि अदबी संगत जी गॾिजाणियूं कोन हूंदियूं हारियुनि जूं गॾिजाणियूं कंदा हुआसीं पर माण्हुनि खे जेको आहे सो मतां कंहिंखे माण्हू खे ख़बर पए ऐं उहो वञी हुननि खे जेको आहे सो इतलाह करे
गुफ़्तगू जारी आहे, हिते वठूं था मुख़्तसिर साही नाज़रीन, असांजी गुफ़्तगू जारी आहे, हिते वठूं था मुख़्तसिर। जेकॾहिं तव्हां हींअर ताईं असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे त हींअर ई सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर करियो त जीअं असांजी हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।